भिड़शा जी नगरी के ताल के जो दर्जो ॾियारण लाइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है मुस्तकीम समूह। भिड़शा खे तिलको बणाइण लाइ शहरियुनि पारां जदोजहद तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां लतीफ़ी नाज़ हाल भिड़शा में शहरियुनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻुवान, सिविल सोसाइटी, वकील ऐं साफ़ी बिरादरी समेत इलाइक़े जे मुअज़्ज़िन जो सैयद गदा हुसैन शाह जी मेज़बानी में मुशावरती इजलास घुरायो वियो। इजलास में मुतफ़िक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त भिड़शा ऐं आसपास जे इलाइक़नि जे रहवासियुनि खे सहूलियतूं ॾियारण लाइ भिड़शा खे तिलको बणाइण लाइ जदोजहद तहरीक शुरू कई वेंदी। उन मौक़े ते जदोजहद कमेटी जो बुनियाद पिणु विधो वियो, जंहिं में डॉक्टर अयाज़ चंद कन्वीनर, साजिद राजपूत खे डिप्टी कन्वीनर चूंडियो वियो, जिते एडवोकेट अकरम राजपूत, उसामा हैदर, जावेद लाड़क, अब्दुल रशीद रिंद, हाशिम शाह, मुस्तकीम समूह, रजब बोलदार, अख्तियार मीरजत, रहमतुल मक्सी ऐं ॿियनि खे सुप्रीम काउंसिल जो मेंबर चूंडियो वियो। उन खां अलावा नौजवान वकीलनि ते मुश्तमिल एडवाइज़र कमेटी पिणु अमल में आंदी वई। असांजो ज़िलो मटियारी आहे। इन ज़िले मटियारी में भिड़शा वाहिद शहर आहे जंहिंजी वॾे में वॾी पॉपुलेशन आहे। जेकॾहिं सेवण शरीफ़ कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह उन जे शहर खे तहलको बनाए सघिजे थो त भिड़शा खे तहलको छो नथो बनाए सघिजे। आबादी के लिहाज से पहिरीं 10,000 20,000 आबादी होंदी हुई। हाँ आबादी के लिहाज से 1 लख खां वधीक आबादी भी थी वही है। इतने कंहिं भी किस्म की सहूलतूं न आहिनि, न को नालियूं आहिनि, न को सेवरेज जो निज़ाम आहे, न मिठो पानी सॼो ख़राब थियल आहे, जानवरनि जे प्यारनि जे लाइक़ भी न आहे। त पर हिते मिठे पानी इंसान पीअनि था त मिठो पानी भी कोन्हे, किथे मतलब आरो प्लांट कोन लॻल। त असां इहो ई मुतालबो कंदासीं त असांखे तालको ॾिनो वञे। अॼु असां इंशाल्लाह ई जेको इजलास कोठायोसीं शहर जे दोस्तनि जो, उन खां राया वरितासीं ऐं असांखे उमेद आहे कामयाबु हुयासीं। ही सिर्फ़ु असांजो मुशावरती कमेटी ठाहिण लाइ इजलास हो। इंशाल्लाह हिन लाइ प्रोटेस्ट कंदासीं, हज़ारनि जी तइदाद में माण्हू निकिरंदा। असांजो राइट है, असांजो हक़ है। भिड़शा के तालको थियणु खपे ऐं इहो सही इजलास थियो आहे। ही कंहिंजी इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे, कंहिंजी सियासी मुखालफ़त कोन्हे, ही हिकिड़े हक़ जी ॻाल्हि आहे। त इन में सभिनीनि खे ताउन करणु खपे, सियासी धुरियुनि खे, त भिड़शा के तालको कयो वञे। भिड़शा जो जेको बुनियादी हिकु आहे कि तालको थिए त उनखे तालको थियणु घुरिजे। ऐं असां मौजूदा गवर्नमेंट सां ऐं गवर्नमेंट ऑफिसनि सां इहो मुतालबो भी करियूं था कि भिड़शा जो उनजो हक़ ॾियो ऐं भिड़शा के तालको ठाहियो। सियासी इजलास न आहे पर हिकिड़ो अवामी इजलास आहे। अवामी इजलास जॾहिं भी थींदा आहिनि त यकीनन उन्हनि जो मुतालबो जाइज़ हूंदो आहे। भिड़शा खे तहलको थियणु घुरिजे ऐं इहो भिड़शा जो हक़ आहे, भिड़शा जे अवाम जो हक़ आहे। ख़ुदि हुकूमत लाइ इन ॻाल्हि में सहूलत आहे, छो त